अहम ख़बर शहदाद कोट खां। शहदाद कोट में STP कारकुननि जो पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। STP कारकुननि पारां कोटो मोटो चौक ते धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस शहर में मुंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। आगाह कयूं पिया। शहदाद कोट में STP कारकुननि जो पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। STP कारकुननि पारां कोटो मोटो चौक ते धरणो हयो वियो आहे। धरणो हणी एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस शहर में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। जिनासी नवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। शहदाद कोट में STP कारकुननि जो पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरो कंदड़नि धरणो हणंदे एहतजाज कयो आहे। संदन चवणु आहे त STP कारकुननि पारां कोटो मोटो चौक ते धरणे हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस शहर में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। शहदाद कोट में STP कारकुननि जो मुबैना पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां शहदाद कोट खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी सदाम, धरणो हयो वियो आहे STP कारकुननि पारां, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? हाँ जी बिल्कुल। शहदाद कोट में सिंध तरक्की पसंद पार्टी तरफां शहर के मसरूफ़ तरीन कोटो मोटो चौक ते कारकुननि वॾे अंग में नारेबाज़ी कंदे SHO A सेक्शन तुफ़ैल अहमद हमदानी के हटण खिलाफ़ नारेबाज़ी कई है। ऐं उन्हनि ॻाल्हाईंदे चयो आहे त SHO तुफ़ैल अहमद हमदानी करप्ट ऑफिसर है जेको सरेआम रिश्वत जा पैसा वठी जुआ मंशात ऐं फहाशी जा अदा हलराइण लॻो आहे। असां SSP कंबर शहदाद कोट खां मुतालबो था कयूं त SHO तुफ़ैल अहमद हमदानी के हटायो वञे। जी ठीक है सदाम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।